सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रूडा। अदा भली आहे। खैर हूंदी अदी, खैर हूंदी। रूडा वरी कहिड़ो मक़सद खणी हिते पहुतो आहीं? जुलूशेर जी बाबा, असी वतू त हिननि जी भलाई सोचीदा ऐं अहिड़ी मक़सद जी ॻाल्हि ॿुधाई चवनि। यार बाबा चङाई जो दौर ई न आहे। रूडा तो अॼु ॾींहुं ताईं कहिड़े शख़्स सां चङाई कई आहे? पूरे ॻोठ में को हिकिड़ो माण्हू ॿुधा? यार बाबा मूं त तोखे चयो न त इहो सिक्कू वात ॻाढ़ो आहे, तो अच्छी दाढ़ी वारे ते बि एतबार कान अथसि। हैं तव्हां छॾियो सिकू खे, पंहिंजो हवाले ॾियो त कीअं अचण जो। आज़ादी न रखा न। ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजी न्याणी सिक्कूअ जे नाले काल्ह बि कई, अॼु बि पंहिंजी न्याणी न सिक्कूअ जे नाले थो कयां। जॾहिं असां तव्हांजे घर रिश्तो वठण आयासीं तंहिंमहिल तव्हां होश में ई न हुयो, हाणे वरी हिते आया आहियो रिश्तो वठण। अम्मा, हिन रुंडे को न को मलाकड़ो त ज़रूरु सोचियो हूंदो, तॾहिं त हली आयो आहे। वणे तारा गोल तारा दिलशेर यार सही चवंदो हुई त चङाईअ जो वक़्तु रहियो ई कोन्हे। यार बाबा मां त तोखे पहिरियों ई चवां पियो, पर तूं मुड़ी न पो। हाणे हल त हलूं। बाबा जेकॾहिं आया हो तो पोइ पंहिंजो मक़सद बयानु करे पोइ खिसक सूरत पढ़ो। बाबा मां पंहिंजी न्याणीअ जो सम तोसां थो कराइण चाहियां। इहा पकी ॻाल्हि आहे, पथर ते लीक आहे। बाबा निकाह जी तारीख़ अॼु रखी, सुभाणे रखी, परीहं रखी, तुंहिंजे हथ में आहे। उन करे मुंहिंजी न्याणी बि तोखे ई पसंदि थी करे ऐं उन जे ई चवण ते मां हलां थो। पंहिंजी न्याणी जो निकाह त मूंसां कराई थो, पर बदिले में तोखे छा घुर्जे? बाबा मां मरण कंदी थी, अॻिते छा खणी वेंदुसि? मूंखे कुझु न खपे बाबा, बसि रुगो हीअ जॻह मुंहिंजे न्याणीअ जे नाले ते करे छॾियो, बसि मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे। जीअं निकाह खां पोइ तूं असांजे घर मां तड़े कढी छॾी, ईअं न? बाबा मां छो रहंदुसि हिन घर में? मूंखे कहिड़ो लाचार? बाबा हिन घर में तव्हांजो पुटु मुंहिंजी न्याणी रहंदा, छो तव्हांखे तड़े कढंदा? यार बाबा हिन खे अदीअ सां शादी करणी न आहे, तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो? दिलशेर, मूंखे कुझु ॾींहुं सोचण जी मोहलत ॾियो। बाबा हिननि खे हाणे ॾे सोचियो, असां ॻाल्हि पंहिंजी फाइनल करे छॾी। यार बाबा अजायो सोचींदा, कम जी ॻाल्हि ते त सोचींदा ई कान। हल बाबा हल। पुट सिकू, असां खां वधीक रुंड खे तूं थो सुञाणी, बाक़ी ही घर तुंहिंजो आहे, सॼी मिल्कियत तुंहिंजी आहे, जीअं वणई तीअं जो कर। पुट जेकॾहिं हिन घर खे खपाए या कंहिंखे लिखी ॾे, असांखे को बि एतिराज़ न आहे, पर जेको बि फ़ैसिलो करे न त सोचे सम्झी कजांइ पुट। जी अम्मा, तूं बि सही थी चवीं, पर बाबा मां ॿार न आहियां। सभ खां पहिरियां त मां रुंडे जी नियत खे ॾिसंदुसि, हू सोचे छा थो, उनखां पोइ ई मां फ़ैसिलो कंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।